जी तो नाज़रीन गढ़ी हसन उनके आस पास के मुख्तलिफ़ इलाक़नि में सारियालो जो फसल है वो तैयार थी मार्केट में पहुँची चुको है। मुनासिब अघ न मिलण करे हारी ऐं आबादगार जेके आहे त सख़्त परेशानियुनि जो शिकार आहिनि। उन हवाले से अचो त हितां जे आबादगारनि ऐं हारियुनि सां ॻाल्हि ॿोल था करियूं त वधीक उन्हनि जो छा चवणु आहे। तो सारियालो फसल लथो है। इन जो रेट जो हिते वापारी खणनि था 1200 खां 1300 रुपया मण फी मण ऐं जेको ॿिज असांखे मिले थो त 2000 रुपया फी थैली असांखे मिले थो। ही हारियुनि सां आबादगारनि सां ऐं जेके मज़लूम ग़रीब अवाम सां ज़ुल्म आहे नाइंसाफ़ी आहे। असां हुक्मराननि खां पुछणु चाहियूं था अवां ग़रीब अवाम सां एॾो ज़ुल्म छो था कयो, एॾो नाइंसाफ़ी छो था कयो, अवां एक्शन छो नथा खणो। ऐं असां जेके मथे नोटिस वठंदड़ इदारा आहिनि असां उन्हनि खां पुछणु कयूं था ही जो अवाम सां ही जो मज़लूमनि सां ही नाइंसाफ़ी आहे, ही ज़ुल्म आहे, आख़िर छो। जेको सारियालो फसल लहे थो, जेको आबादी जो जेको फसल लहे थो उन में ग़रीबनि खे सही मुनासिब रेट ई नथो मिले। ऐं जेके वापारी आहिनि जेके हिते जा मनपसंद जेके मिल वारा आहिनि ऐं ॿिया पंहिंजा हथ ठाहूका रेट ठाहे करे ग़रीबनि खे ॿिन्ही हथनि सां पिया फुरनि। ऐं हुक्मराननि खे कुझु अहसासु करणु खपे, कुछ गरीबन ते रहम करणु खपे। उन्हनि खे नोटिस वठी करे अहिड़नि वापारियुनि ऐं अहिड़नि जेके ग़रीबनि सां जेके ज़ुल्म कनि था उन्हनि खे जे ख़िलाफ़ नोटिस वठी करे कार्रवाई कयो ऐं ग़रीबनि खे मुनासिब रेट जो। सारी फसल असांजा तैयार थी विया आहिनि। रेट असांखे सही मुनासिब नथो मिले। महिरबानी जेको असां इहो मुतालबो कयूं था असांखे सही रेट मिले। ख़र्च महांगाई उरुज ते आहे, भाण वग़ैरह असांखे महांगाई मिलिया आहिनि। ॿिज उरुज ते हिन जो रेट असांखे सही मुनासिब नथो मिले। असां चूंडल नुमाइंदा रहे हुकूमत आहे उन्हनि खां असां मुतालबो कयूं था असांखे रेट ॾिनो वञे। बराए महिरबानी असांखे मुश्किलातुनि खां यानी आजो कयो वञे। अवाम बिल्कुलु परेशान आहे, असांखे रेट नथो मिले। हर माण्हू ख़ुदकशी करण ते तैयार आहे। मिलण ते वञूं था त 3-4 किलो कटौती करनि था, उहो रेट ई नथो असांखे मिले। बराए महिरबानी असांखे रेट ॾिनो। असां आबादगारनि सां नाइंसाफ़ी आहे ऐं जेको ॿिज असांखे 2 किले वारो थैली 2200 खां 2500 ताईं मिले थो उहो वरी असांखां मण जे हिसाब में 1100-1200 रुपए में ख़रीद कनि था। ऐं ज़रूरी दवाऊं बि महांगियूं आहिनि ऐं जेको भाण आहे DAP उहो 3500 खां 4000 रुपया असांखे ॾिनो वञे थो ऐं यूरिया 2000 खां 2500। इन में असांजा ख़र्च नथा लहनि। असां सां नाइंसाफ़ी आहे। असां महिनत कयूं था ऐं जेको सारियल फसल तैयार करे मंडी में पहुचायूं था उहो मंडी वारनि जो बि मिली भगत आहे। उहो हर फी गाॾे ते 3 खां 5 मण कट कनि था ऐं जेके बैंक जो टैक्स आहे उहे अलावा असांजो को बि ख़र्चो ई नथो निकिरे। असां हुकूमत ऐं वस वारनि खां इहो मुतालबो था कयूं त असांखां इंसाफ़ करे ऐं 1500 खां 1600 रुपया फी मण जे हिसाब में सरकारी रेट मुक़ररु करे असां सां इंसाफ़ कयो वञे। जी बिल्कुलु नाज़रीन, अभी हिते मौजूद आबादगारनि ऐं हारियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो चवणु हो त महांगाई जे हिन तूफ़ानी दौर में बि जेको सारियुनि जो फसल तैयार थी मार्केट में पहुची रहियो आहे हिननि खे जेको आहे त मुनासिब अघ न पियो मिले। हिननि इहो बि चयो त जेके राइस मिल वारा आहिनि उहे फी मण ते 3 खां 4 किलो कटौती करे रहिया आहिनि। हिननि सिंध हुकूमत खां मुतालबो कदे घुर कयो आहे त उहे राइस मिल वारनि जे ख़िलाफ़ जेके आहे त कार्रवाई करे जेको 3 खां 4 किलो कटौती कई पई वञे उन्हनि जो नोटिस वठी उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे ऐं गॾोगॾु जेको सारियुनि जो फी मण जेको आहे त उहो 1500 खां 1600 रुपया रेट मुक़ररु कयो वञे जंहिंसां जेको आहे त आबादगारनि खे कुझु रिलीफ मिली सघे। कैमरा टीम सां गॾु अब्दुल गनी खोसो, जेकब न्यूज़, गढ़ी हसन।